औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां या नादर अली पिताफ़ी मां जो है अॼु जेको आहे क्लास 7th जी साइंस में जो टॉपिक खयो आहे स्ट्रक्चर ऑफ एन एटम, उन जे बारे में अव्हांखे मां ब्रीफ करे ॿुधाईंदुसि। पहिरियों स्ट्रक्चर ऑफ एटम आहे। फर्स्ट ऑफ ऑल जो है असां जेकी डेफिनेशंस कंदासीं त एटम जी, एन एटम ऑफ द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट्स, मतलब कि एटम जो है नंढे में नंढा जो है पार्टिकल्स आहे। उन्हीं खां जेके आहिनि ॿिया बि उन मां ही स्मॉलेस्ट पार्टिकल्स थींदा आहिनि। उहे कहिड़ा आहिनि? एटम जे स्मॉलेस्ट पार्टिकल थींदा आहिनि, उन्हनि खे चवंदा आहियूं असां सब एटॉमिक पार्टिकल्स। सब एटॉमिक पार्टिकल्स कहिड़ा आहिनि? प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स। प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन। पहिरें असां प्रोटॉन के बारे में वज़ाहत करण खां पहिरें असां को भी हिकिड़ो एटम खणूं था, उन जे बारे में ही पढ़ूं था, उन में ही प्रोटॉन के डिफाइन कंदासीं। खणूं था नाइट्रोजन, मतलब कि नाइट्रोजन में जो पहिरें प्रोटॉन्स के डिफाइन कयूं था। नाइट्रोजन में प्रोटॉन्स जी जेकी मतलब कि तादाद है नाइट्रोजन में, उन्हीं के चवंदा आहियूं असां जेको आहे एटॉमिक नंबर। एटॉमिक नंबर इन में जो है 7 है, यानी असां उन्हीं के प्रोटॉनन जो ही तादाद लिखूं था। प्रोटॉन जेकी होंदो है वो जो है हमेशा जो है पॉजिटिवली चार्ज होंदो है, उन्हीं के साथ पॉजिटिव चार्ज होंदी है। वो एटम के न्यूक्लियस में ही प्रोटॉन होंदो है। जेको न्यूक्लियस में जो तादाद होंदो है असां जो है प्रोटॉन तादाद होंदी, उन्हीं के चवंदा आहियूं असां एटॉमिक नंबर। उन्हीं खां पोइ वरी असां खणूं था इलेक्ट्रॉन। इलेक्ट्रॉन भी जो उन्हीं जो तादाद भी 7 होंदो है। हमेशा को भी एटम होंदो है जो भी हुए, जो भी एलिमेंट्स हुए, नाइट्रोजन मिसाल तौर है, या हीलियम हुए, चाहे हाइड्रोजन हुए, या सोडियम हुए, उन्हीं में जेतरा मतलब कि प्रोटॉन्स होंदा एतरा ही उन्हीं में इलेक्ट्रॉन होंदा। इन जे करे एटम के स्टेबल चवंदा आहिनि, न्यूट्रल भी स्टेबल चवंदा आहिनि। उन्हीं जे करे एटम स्टेबल होंदो है। जेके इलेक्ट्रॉन से चार्ज होंदी है नेगेटिव, प्रोटॉन से चार्ज होंदी है पॉजिटिव। हिननि जो तादाद भी सेम, हिननि जो तादाद भी सेम। पोइ जो है एटम असांजो छा थींदो है? स्टेबल। ऐं जो है वरी असां इनके न्यूट्रॉन्स के बयान कंदासीं। न्यूट्रॉन्स के को भी चार्ज न होंदी, मतलब कि जो न्यूट्रॉन होंदो है न्यूट्रल होंदो है, उन ते का भी चार्ज न होंदी। प्रोटॉन्स ऐं न्यूट्रॉन्स जो है वॾो होंदो है इलेक्ट्रॉन्स का। प्रोटॉन्स ऐं न्यूट्रॉन जो मास होंदो है इलेक्ट्रॉन्स का ज़्यादा होंदो है। ऐं जो है वरी असां जो है इन जेके मतलब कि शिकल ठाहींदासीं स्ट्रक्चर ऑफ एटम, उन्हीं जी में ड्रा कंदासीं, उन्हीं में अव्हांखे वधीक तफ़सील ॿुधाईंदासीं। हिन में जो है असांजो छा है? सेंट्रल पार्ट ऑफ एन एटम। सेंट्रल पार्ट ऑफ एन एटम। इन्हीं में जेके आहिनि प्रोटॉन्स 7, न्यूट्रॉन्स 7 थींदा आहिनि। ऐं जेके आहिनि इहो जेको सेंट्रल पार्ट ऑफ में जेके आहिनि यानी न्यूक्लियस में, हिन में जेके आहिनि प्रोटॉन्स भी 7 आहिनि, न्यूट्रॉन्स भी 7 आहिनि। बाक़ी जेकी इन में जगह रहिजी वई उहा आहे असांजी इलेक्ट्रॉननि जी। फास्ट इलेक्ट्रॉन भी 7 आहिनि। फास्ट में जेके आहिनि 2 इलेक्ट्रॉन्स हूंदा। सेकेंड में जेके आहिनि छा आहिनि? 5 जेके आहिनि इलेक्ट्रॉन आहिनि। असांखे इहा कीअं ख़बर पवे त फास्ट में 2 इलेक्ट्रॉन रखना आहिनि, सेकेंड शेल में 5 इलेक्ट्रॉन्स, सेकेंड में 5 रखूं? लाज़मी न आहे। लाज़मी जो है फास्ट में 2 रखना आहिनि। वो इन जे करे जो असां वटि हिकिड़ो उन जो फार्मूलो आहे। फार्मूलो असांखे ॿुधायूं था 2n²। 2 हमेशा कांस्टेंट रहंदो ऐं उन जो स्क्वायर हमेशा कांस्टेंट रहंदो। असांखे पहिरें शेल में ही मालूम करणो आहे त उन में इलेक्ट्रॉन्स घणा पवंदा। फार्मूलो तहत मालूम कंदासीं। पहिरियों शेल आहे नंबर उते 1 ॾींदासीं, उन मथां स्क्वायर। 2 जो 2 रखंदासीं, 1 जो स्क्वायर 1 ही थींदो आहे, मल्टीप्लाई 1 कंदासीं, जवाब ईंदो 2। यानी फास्ट शेल कहिड़ो आहे? के में 2 इलेक्ट्रॉन्स। असां के में जेके आहिनि 2 इलेक्ट्रॉन्स रखिया। ऐं उन खां पोइ वरी जेको आहे 2n² फार्मूलो आहे, उन में 2 कांस्टेंट मालूम कयूं था। सेकेंड शेल
उन्हीं में जेको आहे असां जेको आहे नंबर बि 2 रखंदासीं, छाकाणि सेकेंड शेल मालूम कयूं था। 2 स्क्वायर 4 थींदो ऐं जेको आहे 8 थींदो। एन शेल में जेके आहिनि 8 इलेक्ट्रॉन्स थींदा, यानी कि हिन फर्स्ट शेल जो नालो के, सेकेंड जो नालो एल, ऐं जेके असांजा ही आहिनि इते जेके आहिनि इलेक्ट्रॉन आहिनि, ये असांजा छा आहिनि इलेक्ट्रॉन आहिनि। ऐं जेके आहिनि जेके ही जेकी लॻी पई आहे लिग आहे, इन खे असां चवंदा आहियूं शेल्स, या असां इनखे ऑर्बिट भी चई सघूं था। इहा असांजी जेकी हुई डेफिनेशन स्ट्रक्चर ऑफ एन एटम।